असां सभु सिंधी हिकु थी रहंदासीं। असां में का बि क़ौमियत कान्हे का, न मितला न नारेजा न जागीराणी न उजड़ा। असां सभु सिंधी हिकु आहियूं। असांजी पंहिंजे में का बि जेको आहे सो सभु असां सिंधी आहियूं। ऐं हिन मौक़े ते असां सभु सिंधी हिकु थींदासीं। को हिन में बरोच को जेको आहे सो नारे जो को हुजण को का ज़ात पात न आहे, सिर्फ़ु असां सिंधी आहियूं। असांजे ॻोठ जो चङो मुड़सो ॻोठ रेलाई मेतलनि जी क़यादत कंदे वॾेरो मोहम्मद यासीन मेतलो हिते पहुची चुको आहे। बाबा महबूब अली बाबा रोशन अली, बाबा महबूब अली बाबा रोशन अली साबतारो सुभान अल्लाह। अब्बास अली मेतलो भी, अब्बास अली मेतलो नची रहियो आहे। मोहम्मद पंजलो पाए जज्बे जो इज़हार कंदे सिकंदर अली मेतलो